सुभान अल्लाह। दुरूद शरीफ 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 अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सुभानअल्लाह व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नस सफ़ा वल मरवत मिन सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मुहम्मदुन सय्यिदुल कौनैनि वस्सक़लैनि वल फ़रीक़ैनि मिन उर्बि व मिन अजम वल हबीबुल लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवाल मुक़तहिमीन। अगर जन्नत में जाने का अगर जन्नत में जाने का हो इरादा तमामी का गले में तोक डालो गले में तोक डालो मेरे आका की गुलामी का दिल को कैफो सुरूर मिलता है दिल को कैफो सुरूर मिलता है रब्बे गफूर मिलता है तजुर्बा है मेरे आका से आका के गुलामों से तजुर्बा है मेरे आका के गुलामों से तजुर्बा है मेरे आका के सच्चे गुलामों से जो भी मांगो जरूर मिलता है। अल्लाह अल्लाह करने से अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता अल्लाह वाले हैं
जो अल्लाह से मिला देते हैं। अल्हम्दुलिल्लाह तमाम माहौल सुठो ठहे पर हिते ही गाल मज़ो कंदी हुस्न मुर्शिद जो हुस्न मुर्शिद जो पछाए सुबहान सारो पछाए मुर्शिद जो पको कर नजारो हिन नजारे में आहे बहारी अदा हिन नजारे आहे दिलड़ी उजारी अदा हज़ारे बीमारियों अंदर में हुयूं हज़ारे बीमारियों अंदर में हुयूं पर कामिल अकमल मुर्शिद जी नजर साथियों दूर मुर्शिद कामिल अकमल जी नजर साथियों। मुज़्ज़मिन हज़रात आशिकान मुस्तफ़ा ग़ुलामान मुस्तफ़ा मामा जैसा तकरीर जे लाइ नया बीठो सिर्फ़ मोहम्मदी लिस्ट हैदरी लिस्ट हुसैनी लिस्ट में नालो लिखाईंदा हिते सब दुआ वठण आया बस मां इहो ई अर्ज़ु रखंदुमि सचे अक़ीदे सां सची मोहब्बत सां दिल वारे बर्तन खे सिधो रखणु असांजे तव्हांजो कमु आहे। उन दिल वारे बर्तन खे भरणु सरकार मदीना शहंशाह मदीना जो कमु आहे। ॿियो मां इहो बि अर्ज़ु रखंदुमि सभु अहले मोहब्बत वारा आहियो सभु सचे अक़ीदे वारा आहियो सभु अहले ज़िक्र वारा आहियो अवां सभु कामिल अकमल मुर्शिद वारा आहियो। बस मां इहो ई अर्ज़ु रखंदुमि ख़ाली झोलनि खे सचे अक़ीदे सां सची मोहब्बत सां सिधो रखणु असांजे तव्हांजो कमु आहे। उन ख़ाली झोलनि खे भरणु असांजे तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद जो कमु आहे। ॿियो इहो बि अर्ज़ु रखंदुमि सचे अक़ीदे सां सची मोहब्बत सां खाली झोलनि खे सिधो रखणु असांजे तव्हांजो कमु आहे। इहो अल्लाह जे कामिल अकमल वलीअ जी दरबार आहे। इहो ई अर्ज़ु रखंदुमि सचे अक़ीदे सां सचे मोहब्बत सां खाली झोलनि खे सिधो रखणु असांजे तव्हांजो कमु आहे। उन खाली झोलनि खे भरणु अल्लाह जी अता सां असांजे परॾड़ साईं जो कमु आहे कमाल आहे। सब तारीफ़ अल्लाह ताला जी लाइ है जेको ख़ालिक़ो मालिक आहे अल्लाह ही माबूद आहे अल्लाह ही मक़सूद आहे। अल्लाह ताला जी कुदरत बेमिसल बेमिसाल आहे बेशुमार दुरूद व सलाम आका अलैहिस्सलातु व सलाम जी ज़ात मुक़द्दसा जे मथा अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के सब शान मकाम इज्जतूं अज़मतूं अता फरमाए हिन दुनिया जे तख़्ते ते मबूस फरमायो आहे। ऐं अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब जे सदके पंहिंजे उम्मत जे वली पंहिंजे मक़बूल बानन खे बि वॾो शान वॾो मकाम अता फरमायो आहे। तो मां अल्लाह जे कलाम पाक कुरान मजीद फुरकान हमीद मां एक नबी आयत करीमा तिलावत कई आहे जंहिंमें अल्लाह ताला फरमाए थो इन्न सफा वल मरवत मिन शाइरिल्लाह। अल्लाह ताला फरमाए थो इहा जाय सफा ए मरवा इहा जाय सफा ए मरवा मुझी निशानन मां जय जगह ते अल्लाह जी वलियानी बीबी हाजरा जा कदम लगाता उहा जगह अल्लाह जी निशानन मां एक निशानी आहे। अज भी जय जगह ते अल्लाह जा कामिल बाना अल्लाह जा मकबूल बाना रहन
एक निशानी आज है ना अल्लाह जे कामिल अकमल वली 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 आले रसूल औलाद अली असा जे पढ़ण असा जी दरबार ते अज असा तवा जो अचण चण 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 ये अल्लाह जी घुरा है ये अल्लाह जी घुरा है ये अल्लाह जी रजा है इमाम शाफी बयान फरमाइन था पहले तो मां इहो ॿुधाइण चाहींदम त अल्लाह जे कामिल अकमल वलियन जी कब्रुनि ते अचण इहो शिरक बिदअत नाहे या इहो शिरक बिदअत नाहे किताब शामी जे मुकदमे में इमाम आज़म अबू हनीफा रज़ियल्लाहु तआला अन्हु जे मनाक़िब में इमाम शाफी रिवायत बयान कई है इन्नी ला तबर्रकु बि अबी हनीफा व अजीउ इला कब्रिही फइज़ा अरदत ली हाजतुन सल्लैतु रकातैन व सअलतुल्लाह इंद कब्रिही फतुक़दा सरीअन इमाम शाफी बयान फरमाए थो मां इमाम आज़म अबू हनीफा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां बरकत हासिल कंदो आहियां इमाम शाफी फरमान था इमाम आज़म अबू हनीफा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां बरकत हासिल कंदो आहियां ऐं उन्हनि जी क़ब्र ते ईंदो आहियां जेकॾहिं मूंखे का हाजत पेश ईंदी आहे जेकॾहिं मूंखे का हाजत पेश ईंदी आहे त मां बरकातूं नफ़ल पढ़ी इमाम आज़म जी क़ब्र ते वेंदो आहियां ऐं अल्लाह खां दुआ घुरंदो आहियां त जल्दी मुंहिंजी हाजत पूरी थी वेंदी आहे इमाम शाफी फरमायो जल्दी मुंहिंजी हाजत पूरी थी वेंदी आहे अॻिते आहे व अमल औलिया फअन्नहुम मुतफाविज़ून फिल क़ुर्ब इलल्लाह व नफ़अ अज़्ज़ाइरीन बिहस्ब मारिफत व असरारहिम औलिया अल्लाह अल्लाह ताला जी अता सां तक़र्रुब इलल्लाह अल्लाह जे क़ुर्ब सां ज़ाइरीन ज़ियारत करण वारनि खे नफ़ो पहुचाईंदा आहिनि औलिया अल्लाह जी अता सां ज़ाइरीन खे ज़ियारत करण वारनि खे हाज़िरी भरण वारनि खे अल्लाह जी अता सां नफ़ो पहुचाईंदा आहिनि ऐं अल्लाह जी अता कयल ताक़त सां यानी अल्लाह जे वलियनि जी दरबार ते अचण अल्लाह वारनि खे अल्लाह ताला जी अता सां सरकार जे करम सां अल्लाह वारा पंहिंजी रूहानी फैज़ सां नफ़ो पहुचाईंदा आहिनि नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारा हैदरी यानी इमाम शाफी फरमायो इमाम आज़म जी क़ब्र ते हाज़िरी पेश करे जी दरबार ते अल्लाह ताला खां दुआ घुरंदो आहे जी असां तव्हांजो मामूल आहे त असां बुज़ुर्गनि जी मज़ारुनि ते वेंदा आहियूं बरकात नफ़िल पढ़ी दुआ घुरंदा त उन बुज़ुर्ग खां न घुरंदा अल्लाह खां लेकिन उन बुज़ुर्ग खे अल्लाह जे कामिल अकमल वली खे वसीलो बणाईंदा इमाम शाफी फरमायो इमाम आज़म अबू हनीफा जी क़ब्र ते हाज़िरी पेश करे उन्हनि जी दरबार ते अल्लाह ताला खां दुआ घुरंदो आहियां त अल्लाह ताला इमाम आज़म अबू हनीफा जे तवसल सां मुंहिंजी हर दुआ अल्लाह कबूल फरमाईंदो आहे ऐं असांजो भी असां सुन्नन या रसूलुल्लाह चवण वारनि जो भी इहो अक़ीदो आहे त दुआ अल्लाह ही कबूल फरमाईंदो आहे पर दुआ कबूल थींदी आहे त अल्लाह जे मक़बूल वारनि जे तुफ़ैल अल्लाह जे मक़बूल वारनि जे वसीले सां दुआ कबूल थींदी आहे
जाने अल्लाह जे कामिल अकमल वलियन जी दरबार च अचण सां करम थींदो आहे, करम थींदो आहे, खालियूं झोलियूं भरजंदियूं आहिनि। जहिड़ी त सरकार फरमाइनि था त सरकार जी हदीस आहे काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सरू मिनल मारिफ मिनल मुमिनीन फइन्न लिकुल्लि मुमिनिन शफाअतिन इंदल्लाह यौमल क़ियामा। मरहबा मरहबा। तो सरकार फरमाइनि था, सरकार फरमाइनि था मोमिनन, सरकार फरमाइनि था मोमिनन अल्लाह जे प्यारनि अल्लाह वारनि सां सुठी तरह सां वास्तो रखो। सरकार फरमाइनि था मोमिनन अल्लाह जे प्यारनि अल्लाह जे मक़बूल बारनि अल्लाह जे कामिल अकमल वलियनि सां सुठी तरह सां वास्तो रखो। छो जो मोमिन अल्लाह वारा क़यामत जे ॾींहुं अल्लाह जी अता सां शफ़ाअत कंदा। सरकार छा फरमा छो जो मोमिन अल्लाह वारा अल्लाह जा मक़बूल वाना अल्लाह जा कामिल अकमल वली अल्लाह जी अता सां क़यामत जे ॾींहुं कामिल मोमिनन कामिल ईमान वारनि जी शफ़ाअत फरमाईंदा। यानी अल्लाह जी अता सां अल्लाह वारा मोमिनन जी शफ़ाअत कंदा आहिनि ऐं अल्लाह जे करम अल्लाह जे कुर्ब अल्लाह जी महिरबानी जो ज़रियो अल्लाह जा प्यारा बाना आहिनि। अल्लाह वारनि जी सोबत तरबियत रहनुमाई सां ही जान भी आबाद थींदो आहे त आखिरत भी आबाद थींदी आहे। तभी हदीस आहे सरकार जी, सरकार फरमाइनि था त जॾहिं के मुसीबत में हुजो, जॾहिं के मुसीबत में हुजो त पोइ तव्हां छा कयो। सरकार फरमाइनि था हदीस आहे ग़ज़वान अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल इज़ा अदल्ल अहदुकुम शैअन औ अराद अहदुकुम औनन व हुवा बिअर्दिन लैस बिहा अनीसुन। जरा गौर से समझो। फलियकुल सरकार फरमाइनि था फलियकुल या इबादल्लाह अगीसूनी या इबादल्लाह अगीसूनी फइन्न लिल्लाहि इबादन ला नराहुम व कद जुरिब ज़ालिका। रिवायत है अतबा बिन ग़ज़वान खान बयान करे तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो ए शिरक बिदअत चवण वारा जरा कन्न खोले बुधे सरकार जो फरमान बयान किया थो। सरकार फरमाइनि था सरकार फरमायो जॾहिं तव्हां कंहिंजी का शइ गुम थी वञे त उनजो सरकार फरमाइनि था उनजो को बि मददगार न हुजे उहो छा करे। सरकार फरमाइनि था उहो हीअं पुकारे या इबादल्लाह अगीसूनी या इबादल्लाह अगीसूनी। सरकार फरमाइनि था वो हीअं पुकारे ए अल्लाह जा बानो मुझी मदद कयो, ए अल्लाह जा बानो मुझी मदद कयो। सरकार फरमाइनि था यकीनन अल्लाह जा कुछ खास बाना मक़बूल बाना अल्लाह जी अता सां मदद कंदा आहे। मरहबा। सरकार शाह फरमा यकीनन अल्लाह जा कुछ खास बाना नेक बाना मक़बूल बाना अल्लाह जा कामिल अकमल वली अल्लाह जी अता सां मदद कंदा है। त पोइ चवणो पवंदो सरकार जे फरमान मुताबिक त सरकार जो फरमान के वली खे पुकारन शिरक बिदअत न है ये सुन्नत साहबा है सरकार जे फरमान का साबित है। तजाने अगसनी या रसूल अल्लाह चवण यो जायज़ है। बाज़ बुलंद चो अगसनी जो या रसूल अल्लाह अगसनी या रसूल अल्लाह अगसनी या हबीब अल्लाह चवण जायज़ है। अगसनी या गौस चवण जायज़ है। अगसनी या ख्वाजा चवण जायज़ है। अगसनी या लाल शाह कलंदर चवण जायज़ है। अगसनी या अब्दुल लतीफ चवण जायज़ है। अगसनी या अब्दुल्ला शाह गाज़ी चवण जायज़ है। जॾहिं सरकार जो फरमाना
पुकारींदा कयो त पोइ हे नारो हण बि जाइज़ा अग़ज़नी या मुर्शिद हुसैन या मुर्शिद हुसैन या मुर्शिद हुसैन सुभान अल्लाह सुभान अल्लाह अग़ज़नी या मुर्शिद हुसैन चवण जाइज़ आहे त अग़ज़नी या अली चवण बि जाइज़ मरहबा अग़ज़नी या अली बाबा से बोलो चलो 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 हैदरी आहे तो चलो 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 अग़ज़नी या जे 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 जो को हैदर जो सच्चो गुलाम हो त खण मां बि ॾिसां सब हैदर जा गुलाम आओ ना मता मुल्लन बे नंबर मौलन को वठिजो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये मुल्ला पाण हैदर जे सदके खाए पाण मुहर्रम में पेट भरे इमाम जान नियाज़ खाए उन्हनि को छा था ॾिजो ॾिजो त अल्लाह खां ॾिजो जो अग़ज़नी या अली बोलन जो अग़ज़नी या अली जो अग़ज़नी या हसन बाज़े बोलन जो अग़ज़नी या हसन अग़ज़नी या हुसैन बाज़े बोलन जो अग़ज़नी या हुसैन हसन के परचम बढ़ायो हसन के लहरायो जो अग़ज़नी या अग़ज़नी या हुसैन अग़ज़नी या मुर्शिद हुसैन सुभान आखिरी हदीस बयान कर अब अहल बैत जो शान एड़ो तो बयान कयो एड़े तो जज्बे सां बयान कयो सुभान अल्लाह जो मुल्ला दो नंबर चमा दो नंबर सुभान अल्लाह मुल्ला ए बिल्ला हिली वने हगो दुनिया वालों को खबर पए तो सच्चा हुसैनी सच्चा हैदरी अज दरगाह दरबार शरीफ में पहुंची गया क्यों था हैदर करता क्यों था जिक्र अहल बैत करता जो हैदर सरकार फरमान था सरकार जी हदीस अन अब्दुल्लाह इब्न मसूद قال جاء رجل الى النبي صلى الله عليه وسلم قال يا رسول الله كيف تقول في رجل احب قوما لما يلحق بهم قال المرء من احب रिवायत है हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद एक शख्स नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हाजिर थी अर्ज़ किया या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन शख्स जे बारे में ॿुधायो उन शख्स जे बारे में छा था फरमायो जेको कंहिं क़ौम सां मोहब्बत रखे ऐं उन्हनि जहिड़ा अमल ऐं तक़वा न करे सके त सरकार फरमायो सरकार फरमायो दुनिया में जेको जैसा मोहब्बत रखे थो क़यामत जे ॾींहुं वो उन सां गॾु हूंदो सरकार छा फरमायो दुनिया में जेको जैसा मोहब्बत रखे थो वो उन सां गॾु हूंदो असांखे कैसा मोहब्बत आहे असांखे कैसा मोहब्बत आहे जो पंहिंजे दिलबर नबी सां मोहब्बत आहे मोहब्बत आहे त मोहब्बत में इन विरद खे बि जारी कर अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह मुल्ला चवंदो हूंदो पंहिंजे दिलबर नबी खे सॾनि था दिलबर नबी हिननि जो दिलबर नबी त सरकार अला हिन जा आवाज़ सॾड़ा ॿुधण या न ॿुधण अरे मुलड़ू बिलड़ू जड़ी तरह सरकार फरमान था जरा गौर से जड़ी तरह सरकार फरमान था इत्तकू फिरासतुल मोमिन फइन्नहु यंजुर बिनूरिल्लाह सरकार फरमान था त मोमिन जी फिरासत खां ॾिजो मोमिन ॾिसंदो आहे त अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे जॾहिं ही मोमिन जो शान आहे जॾहिं ही मोमिन जो शान आहे
पर जेके मोमिनन जा सरदार असां जा पढ़ण साईं आहिनि उन्हनि जो शान हूंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह उन्हनि जो गुलाम असांजे पढ़ण साईं जो गुलाम हाजी अहमद हाजी अहमद वो मक्कतुल मुकरमा में मीना में हुयो हज ते भयो मीना में हुयो मीना में हुयो उनखे तकलीफ थी हाजी अहमद परेशान थियो हाजी अहमद परेशान थियो हाणे मौत मरी वेंदा एडी उन्हनि खे तकलीफ़ थी त सोचे जेको कामिल मुर्शिद हूंदो आहे न उन जा वरी कामिल मुरीद हूंदा उन जा वरी कामिल मुरीद हूंदा उन जा मज़बूत अक़ीदे वारा मुरीद हूंदा जॾहिं तकलीफ़ थी परेशान थियो तनहा हुयो त बस सोचे सदिया त हाणे पंहिंजे मुर्शिद खे छो न सदिया जने हाजी अहमद मक्के खा मीना खा पंहिंजे मुर्शिदन करीमन खे असांजे पढ़ंदड़ साईं खे सद कया कीअं सद कयईं यकीनन हीअं सद कयो हूंदई अग़सनी या मुर्शिद जॾहिं हाजी अहमद असांजे पढ़ंदड़ साईं खे सद कया असांजा पढ़ंदड़ साईं पाकिस्तान ड्रिब चांडिया में हुया त हाजी अहमद जा आवाज़ मके खां ड्रिब चांडिया में ॿुधऊं हकल न ऐं हाजी अहमद परेशान न थी तूं न मरंदे तोखे कुझु न छा फरमायो ड्रिब खा ड्रिब शरीफ खा असांजे पढ़ंदड़ साईं जी नज़र मक्कतुल मुकरमा में मीना में पई पंहिंजे गुलाम ते पई फरमायो ए हाजी अहमद परेशान न थी तूं न मरंदे तोखे कुझु न थींदो त मुझे चवण जो मक़सद ही हो ए दुनिया वारा ए बेदीन ए बदमज़हब ए बदअक़ीदा जरा गौर सां जॾहिं अल्लाह जो हिकु कामिल अकमल वली सरकार जी सलातो सलाम जो सच्चो गुलाम सरकार जी नज़र जो सच्चो गुलाम जंहिंजी नज़र पाकिस्तान ड्रिब चांडिया खां मक्कतुल मुकरमा में मीना में पहुंची सके थी अरे अंधा क्या सरकार मदीना शहंशाह मदीना जी नज़र अॼु गुंबद ख़ज़रा मदीनतुल मुनव्वरा खां अॼु पाकिस्तान अॼु ड्रिब चांडिया में पंहिंजे गुलामनि खे नथी पहुची जॾहिं नज़र पहुचे थी त पहुचाओ अग़सनी या रसूल अल्लाह आवाज़ बोलो जो आवाज़ बोलो हज़रत के फर्ज बढ़ायो अग़सनी या रसूल अल्लाह अग़सनी या हबीब अल्लाह सरकार शाह फरमायो सरकार शाह फरमायो अल मरो मामन अल मरो मामन दुनिया में जेको जैसा मोहब्बत करे थो मोहब्बत रखे थो क़यामत जे ॾींहुं वो उन सां गॾु हूंदो पोइ असां सुन्नी ख़ुशकिस्मत आहियूं पोइ असां सुन्नी ख़ुशकिस्मत आहियूं असांखे सभिनि सां मोहब्बत आहे बेशक खाली आहे त पोइ ॿियो नंबर आहे वन नंबर खाली आहे वन नंबर वन नंबर समझो था न जेके वन नंबर हूंदा न ओ पर 2 नंबर है जेको उन्हनि जो वायरस पर असांजी दिल में त ख़ुदा जो कसम उहे मोहब्बत जा मच भरी रहिया आहिनि अरे 1 नंबर 2 नंबर मता एतराज़ करे जॾहिं इश्क जा मच भरी हलिया न तो इन्हनि मचनि में सड़ी वेंदे ख़बरदार पंहिंजी ज़बान खे बंदि कर इल्ज़ाम न
तू चए तो मां राफ़ज़ी हां 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 मां हैदर कराया तो मां राफ़ज़ी थी विया मां हैदर कराया तो मां आल बैत जो शान सही तरीके सां माण्हुनि ताईं पहुचाया तो मां राफ़ज़ी थी विया। अरे अगर तू मुझे इल्जाम हणे तो तू खारिजी जो पुट है ना जै सीने ते जै दिल ते मुर्शिदा हुसैन कंबर वारी जी आंगुर लगल हुंदी आ खुदा जो कसम न उते राफ़ज़त थींदी आ न उते खारिजत थींदी आ न उते देवबंदियत थींदी आ न उते जाहिलियत थींदी आ उन सीने में उन दिल मां उन ज़बान मां हक़ ही हक़ निकरंदो आहे। जिक्र करे चओ अल्लाह अल्लाह इश्क सां मोहब्बत सां चओ अल्लाह। तमाम सुनो माहौल जी सुनो क़यामत जे ॾींहुं बि अहिड़ो मैदान लॻंदव अहिड़ो मैदान सजंदव दूर रहने वाला परे रहने वाला यार बैठ मानुन के परे करने वाला जरा खबरदार थी उन वक्त के याद कर जंहिंजला सरकार भारत फरमाए जंहिंजला सरकार भारत फरमाए त मुझे आल बैत जी मुझे घर वारन जी भारत मुखा बार मुझे आल बैत जो ख्याल रखो मुखा बार मुझे आल बैत सुठो सुलूक रखो। सरकार जे फरमान खे त सुन्नत अल्लाह काॾे मरी वियो वो त सुन्नत जी ॻाल्हि थो करे नबी साईं जे फरमान खे पहुचे थो करे। अरे गिदड़ याद रख अगर तू हिन दुनिया में सरकार जे आल बैत खां माण्हुनि खे परे करे थो पर तुंहिंजे आपे ॾाॾे पढ़ाने के भी ताकत ना है जो सरकार जे आल बैत मौला अली मुश्किल कुशा अमा साइन हसनैन करीम सरकार जे तमाम आल बैत अदालत तू परे करे सके तुझा ॾाॾा आया पर ॾाॾा आया वो कब्र में हलिया विया उन जा हदा करी विया उहे भी परे न करे सघिया त तू उन जो चूसड़ो तोखे कहिड़ी ताकत जो असांखे मौला अली खां परे करे सघे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। हज़रत इब्न अब्बास फरमाए ये आयत करीमा मौला अली मुश्किल कुशा जी शान में नाज़िल थी या मोमिनन जी दिलनि में हज़रत इब्न अब्बास फरमाए या मोमिनन जी दिलनि में जेकी मौला अली जी सच्ची मोहब्बत आहे या अल्लाह ताला पाण पैदा फरमाई आहे जेकी मोहब्बत अल्लाह पैदा फरमाए सोचो उते मुल्ला जो असर हली सघंदो चओ न इहो हैदर करण अली करण या अल्लाह जी घुर रज़ा है जो सच्चा असां हैदरी आहियूं असां सच्चा हैदरी आहियूं। ए ॿियो नंबर मुल्ला याद रख अबू बकर सिद्दीक़ भी असां वटि अबू बकर सिद्दीक़ भी असां वटि तोखे मिलंदो फारूक आज़म भी तोखे असां वटि मिलंदो उस्मान ज़ुन्नूरैन भी तोखे असां वटि मिलंदो त मौला अली मुश्किल कुशा भी तोखे असां वटि मिलंदो सरकार जा तमाम सहाबा किराम भी तोखे असां वटि मिलंदा त सरकार जा अतहार तमाम करबला वारा तोखे असां वटि मिलंदा बेशक बाकी तुम गोता खाए दो बाकी तुम गोता खाए थो गोतन खाइण वारो मरंदो ई मरंदो बुढ़ी मरंदे इनी करे वक्त थई त पाण खे दुरुस्त क्लियर सच्चो हैदरी सच्चो हुसैनी पाण खे
नाम निहाद हुसैनी ने मुहर्रम अचे त इमाम जा कसीदा थो गए पंहिंजे पेट जे लाइ पंहिंजे खीसे जे लाइ त असां 12 महीना ई इमाम जो शान बयान कंदा असां 12 महीना ई इमाम जो शान बयान कंदा असां मुहर्रम ताईं कैद न आहियूं हुननि वांगुरु असां वटि सरकार जे जी मोहब्बत जी दावा भी आहे उन जो दलील भी असां अलबत्ता हाजी मोहब्बत जी दावा जो दलील छा है कलमो पहिरें सो दावा है ॿियो सो दलील अगर असां सरकार जे अहल बैत सां मोहब्बत कयूं था त इहा मोहब्बत जी दावा मोहब्बत जी दावा दावा है मोहब्बत वरी उन जो दलील छा है उन जो दलील छा है अलबत्ता हाजी मोहब्बत जो दलील इहो आहे त पाण खे सचो हैदरी सचो हुसैनी बना मौला अली जी सीरत ते सही अमल हुजे इमाम हुसैन आली मकाम जी सीरत सही अमल हुजे करबला वारन जी सीरत सही अमल हुजे वो सीरत अमल छा है वो सीरत अमल ही आहे त मौला अली जी सच्ची सीरत इमाम हुसैन जी सच्ची सीरत नमाज आहे रोज़ो आहे हज ज़कात हर नेकी करना कुरान जी तिलावत करना पर्दे सा रहना वुज़ू सा रहना पाकाई में रहना ये सब या सच्ची सीरत अल्लाह ताला अता फरमाया है अहले सुन्नत जमात या रसूलुल्लाह चमन वारन ए खुसूसन मुर्शिद हुसैन कंबर वार जे गुलाम बेशक टाइम मुख्तसरा हे वो दरा ते जेतरो गल है वो उधर शोलन में तरंदो हुसैनी बस मां इहो अर्ज रखन तो असां जा अल्लाह भी करी अल्लाह भी करी असां जा दिल पर नबी हुए भी करी हुए भी बाज़े बुलंद हुए भी करी मुर्शिद अता फरमायो थे वो भी करी असां हुसैन निस्बत नाज फखर कदा के काजी निस्बत नाज फखर मगर असां के मुर्शिद हुसैन कंबर वारे जी गुलामी ते नाज है फखर है खिताब कंदा अल्लाह ताला मुझे चवण जबरन कबूल मंजूर फरमाए दोस्तों ये साजानो सुनो प्रोग्राम जी अबा सुबह का वठी जी प्रोग्राम शुरू थो थी जमायत जो लंगर शुरू थो जमायत लंगर कंदी अचे वेंदी रही बाकी जेके दोस्त बाद में आया है जे लंगर न कयो उन्हनि खे लंगर कराईंदासीं जे खाधो आहे उन्हनि खे इजाज़त आहे मुर्शिद दुआ कंदा कयो अल्लाह मुर्शिदनि करीमनि खे कामिल सेहत खिज़री हयात हथ मथे खणी आमीन चओ खुली आमीन चओ अल्लाह केवला साहिबजादा सैयद अताउल्लाह शाह बादशाह खे कामिल सेहत खिज़री हयात जे अता फरमाए ऐं पाण हिन प्रोग्राम जा घणा शौक़ हूंदा अथनि दुआ कयो हे सॼो मंडल जेको पोइते एसियूं वग़ैरह बाबा साईं जे लाइ जेके ठाराई साईं अताउल्लाह शाह बादशाह भी ठारायूं हाणे सदन तबो सही न आहे अल्लाह कंदो उहे ॾींहं परे न आहिनि वरी सदन महिरबानी फरमाईंदा दुआ कयो अल्लाह सदन कामिल सेहत खिज़री हयात अता फरमाए जी बाबा ये जेको सॼो कमु मस्जिद शरीफ जो रोज़े जो पोइ तो अब्बा साईं जे लाइ कमरा ठाराया आहिनि इहे सभु साईं अताउल्लाह शाह बादशाह
जी वाह अंदर पोइते डबल कमरा सुठी सुठी जगह ए रोज़ो अंदर वरी लांडी ठाराई तई फकीरन जे लाइ सुने साईं अताउल्ला शाह पाने जे गर्मी में बीठा हुंदा ठाराईंदा सुने साईं जी लाइ ए दुआ कयो त अल्लाह साईं कामिल सेहत हथ मथे खणी जो खिज़री हयात अता फरमाइन इंशाअल्लाह अन करी मेहरबानी कंदा जो पाण तशरीफ फरमा थींदा जी बाबा दोस्तों सलातो सलाम थींदो ऐं निमाज़ थींदी माना दुआ घुरसे घुरंदा सलाम खां पोइ कोई बि न वञे आज़ान थींदो ऐं निमाज़ थींदी सलाम सलाम सुल्तान करबला को हमारा सलाम हो सुल्तान करबला को हमारा सलाम हो जानान मुस्तफा को हमारा सलाम हो जानान मुस्तफा को हमारा सलाम हो असगर सिनन जान पर लाखों बेसितम असगर सिनन जान पर लाखों से दम हुए मासूम बेखता को हमारा सलाम हो मासूम बेखता को हमारा सलाम हो अब्बास नामदार है जख्मों से चूर चूर अब्बास नामदार है जख्मों से चूर चूर उस पे करे रजा को हमारा सलाम हो उस पे करे रजा को हमारा सलाम हो सुल्तान करबला को हमारा सलाम हो या इलाही वास्ता मुर्शिद हुसैन और ये सलामे आज जाना हो कबूल अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह सुने साईं सैयद गुल मोहम्मद शाह नवरल्लाह मरकजी इकरा ईसा दे सवाब दे कलमो तैयब 70 लाख कलमो शहादत 5000 कलमो मजीद 500 आयतुल कुर्सी 500 ऐं 4 कुल 500 सूरत यासीन 500 सूरत अर्रहमान 500 सूरत मोहम्मद 500 सूरत मलक 500 सूरत मुज़म्मिल 500 सूरत दुखान शरीफ 500 सूरत वाक़िया 500 सूरत इखलास 500 कुरान करीम जा 50 खत्म शरीफ ऐं 5 लख दुरूद सलाम वो महबूब मुर्शिदन करीम जे हवाले ऐं मुर्शिद करीम दुआ घुरंदा हर को पंहिंजे पंहिंजे मक़सद ला आमीन करे अल्लाहुम्मा आमीन आमीन बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद नबिय्यिल उम्मिय्यित ताहिरिल मुत्तहर व अला आलिहि वसल्लम अल्लाहुम्मा लक क़िराअतुल कुरान दरूद शरीफ सरकार मदीना जी बरगाह साहबा करा ताबईन तबो ताबईन सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी महबूब सुब्हानी रहमतुल्लाह अलैह हज़रत सैयद रहमतुल्लाह रहमतुल्लाह अलैह वालिदैन करीम जरूर जमील उम्मत मोहम्मद अलैहिस्सलाम अल्लाहुम्मा इग़फिर लहय्यना व मय्यतना व शाहिदना व गायबना व सगीरना व कबीरना
वज़क्करना व अंसाना अल्लाहुम्मा मन अहिद। كنت التواب الرحيم اللهم إنا نسألك العفو والعافية والمعافاة دائمة في الدين والدنيا والآخرة والفوز بالجنة والفوز بالجنة والنجاة من النار يا قاضي الحاجات يا قاضي الحاجات يا مفتح الأبواب ويا مسبب الأسباب حسبي الله لا إله إلا هو عليه توكل